गौसपुर में जमाल थाने जी हद गोठ करीम खान बजाराणीअ में जैकमाबाद ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जो अब्दुल्ला शेख जे घर ते कड़ो चाढ़े पुलिस पारां औरतुनि ऐं ॿारनि ते सख़्त तशद्दुद करण बाद 6 ॻोठाणनि खे खंबे खणी वई आहे। जैकमाबाद ज़िले पुलिस पारां खंबिजी वियलनि मां अब्दुल्ला, अब्दुल गनी, सुभान, जब्बार, बाबुल, हफीजुल्ला शेख शामिल आहिनि। ॿिए पासे जैकमाबाद पुलिस गर्दी ख़िलाफ़ गिरफ़्तार कयल जे वारिसनि मसमात, नूरा शेख ऐं ॿियनि जैकमाबाद पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। मुज़ाहिरीन वधीक दाहींदे चयो आहे त अॻु में ई जैकमाबाद पुलिस असांजा 2 माण्हू असगर ऐं सिराज शेख खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे, जंहिंजी आज़ादीअ लाइ पुलिस 4 लख रिश्वत तलब कई आहे। जेका रिश्वत न ॾियण तां हाणे असांजे 6 माण्हुनि खे जैकमाबाद पुलिस मुज़ाहिरीन वधीक IG सिंध तोड़े DIG लाड़काणो SSP जैकमाबाद खां मुतालबो कयो आहे त बिना कंहिं देर जे असांजे खंबे गुम कयल माण्हुनि खे ज़ाहिर करे आज़ाद करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए सूरत में जैकमाबाद पुलिस ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज कयो वेंदो।